गौसपुर शहर में क़ाइम रूरल हेल्थ सेंटर सेहत खाते जे अदम दिलचस्पी सबब आवाम लाइ बेलाभ बणियल आहे। गौसपुर खां असद कालू ओगाही जी उमाणियल ख़बर मूजिब कशमोर एट कंदकोट सेहत खाते जे लापरवाही ऐं अदम दिलचस्पी सबब किरोड़ें रुपयनि जे लागत सां तैयार थियल रूरल हेल्थ सेंटर में अमले ऐं सहूलतनि जी खोट हुअण करे आवाम सेहत जे सहूलतनि खां महरूम बणियल आहे। इन हवाले सां शहर जे सियासी, समाजी ऐं शहरी अॻुवाणनि अहसान जमशेर ओगाही, सलीम ओगाही, कलीमुल्ला, सादुल्ला ऐं ॿिनि दाहींदे चयो आहे त इस्पताल जे MS खे बदिली थिए 1.5 महीनो गुज़री वियो, पर अञा ताईं संदसि जाइ ते नओं MS मुक़ररु नाहे थी सघियो, जंहिंजे करे इस्पताल में मुक़ररु ॿियो अमलो पिणु ड्यूटियुनि तां ग़ाइबु आहे। हुननि चयो त रूरल हेल्थ सेंटर में अमले जे गैर मौजूदगी ऐं दवाउनि जे खोट सबबि गौसपुर तोड़े उन जे भरपासे वारनि इलाइक़नि खां इलाज लाइ ईंदड़ मरीज़ ख़ानगी इस्पतालनि जो रुख़ करण ते मजबूर बणियल आहिनि, जन त रोड हादसनि तोड़े झेड़े में ज़ख़्मी थींदड़ मरीज़नि खे कंदकोट इस्पताल मुंतक़िल कयो वञे थो, जंहिंजे करे अक्सर मरीज़ इस्पताल पहुचण खां अॻु ई ज़िंदगी जी जंग हाराए वञनि था। अॻुवाणनि दाहींदे चयो त इस्पताल में अमले ऐं सिहत जे सहूलतनि जी खोट बाबति डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी ऐं DHO खे शिकायतूं करण बावजूदि अञा ताईं शिकायतुनि जो को तदारक नाहे थी सघियो, जंहिंजे करे शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। हुननि सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त गौसपुर रूरल हेल्थ सेंटर में डॉक्टरनि ऐं सहूलतनि जी खोट ख़तमु करे इलाइक़े वासियुनि जी परेशानी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी।